रिपोर्ट ॾींदालू शहदाद कोट में काफ़ी महीननि खां गैस जे हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ ड्रब महले जे रवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे कोटू मोटू चौक ते 2 कलाक धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो। उन मौक़े ते शहरनि ज़ाहिद मस्तोई मज़र कोसो अलहदाद खुश्क कामरेड हयात न्यूज़ ज़ियाउर रहमान कोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहर में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां गैस जी लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं करे सुबुह जो ॿारनि खे स्कूल वञण तोड़े सरकारी मुलाज़िमनि खे वक़्त सां नेरनि न मिलण करे खेनि स्कूल ऐं ड्यूटियुनि वञण में देरि थी वञे थी, जंहिं करे अक्सर करे ॿारनि ऐं मुलाज़िमनि खे बग़ैर नेरनि जे वञणो पवे थो। हिननि चयो त शहरी शिकायत करण लाइ जेकॾहिं गैस ऑफिस वञनि था त STO यूसुफ मक्सी शिकायत ॿुधण बजाए शहरनि सां बदसलूकी करे थो। हिननि चयो त ड्रब महले, मसण महले, मस्तोई महले समेत शहर जे अक्सर पाड़नि में गैस जी शदीद खोट आहे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कंदे वधीक चयो त STO यूसुफ मक्सीअ खे हटाए शहर मां गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट वज़ीर अली, अमल न्यूज़, शहदाद कोट।